कि अष्टभजी जे सुखमनी साहिब जो अॼु कुल मिलाए शुरू खां वठी 162 पद आहे। हीअ अष्टपदी यथार्थ ते हली रही आहे। यथार्थ चइबो आहे हक़ीक़त जंहिंखे सत्य बि चऊं। सत्य छा आहे, यथार्थ छा आहे, हक़ीक़त छा आहे, इहो ई ज्ञान आहे, इहा ही सही ॼाण आहे त सभु कुझु उहो आहे। असांजे अंदर में इहो अखर पइजे, प्रभु कृपा करे जॾहिं पइजी वञे सभु कुझु उहो आहे। न वेरी रहे, न मित्र रहे, न पंहिंजो रहे, न परायो रहे, न दोस्त रहे, न दुश्मन रहे, न बुरो रहे, न भलो रहे। आपे ठाकुर, आपे सेवक, सब आपे आप गोविंदे। जो नानक नाम गुरु ते पाया, जो राखे तिमें रहंदे। पर रोज़ जेका पढ़ंदा आहियूं और किरोड़े लोगन जे मुख मां या रोज़ अखर निकिरंदो हूंदो, किसनो कहिए नानका सब कुछ आपे आप, सब कुछ पंहिंजो पाण। मंदा किसनो आखिए जो तुस बिन कोई नाहे। कंहिंखे मंदो जो तोखां सां ॿियो को आहे कोन, त कंहिंखे मंदो चऊं। अगरि नालो ठहियो आहे भई चवणो ई नाहे त आख़िर बार छाजे लाइ ठहियो? चए मंदा जाने आप कऊं और भला संसार। ठहियो आहे त पंहिंजे लाइ ठहियो आहे। मार गारियूं, बुरा अखर ॿोलणो, कावड़ करणो, मंदो चवणो, इहो पंहिंजे लाइ ठहियो आहे, पाण खे ठीकु कयूं। श्री राम। त हिते यथार्थ असां ॿुधी त वठंदासीं, पर प्रभु कृपा करे ज्ञान असांजे हृदय में तॾहिं इहो टिकी सघंदो जॾहिं असां दिलासे ऐं तड़के खां मथे चढ़ंदासीं। जंहिंखे चइबो आहे शास्त्रनि में रेचक ऐं भयानक। छा? रुचि ॾियण वारा, दिलासो। अचो संतन में हे मिलंदो, अचो संतन में हे मिलंदो। उनखे स्वामी साहिब सलोक में चयो, हिकु हथ लॾूं लोभ जो संत, ॿिए थणनि चपाट। हा हलो संत भलो कंदो, संतनि मां कमु थींदो, पर साॻो संतनि वटि पहुचण सां हक़ पराया नानका उस सूअर उस गांइ। गुर पीर हामा तां भरे जा मुर्दार न खाए। मुर्दार चइबो आहे ठगियूं खाइण खे, ठगी करे खाइण खे मुर्दार चइबो आहे। राम तूं ठगियूं करे खाईंदे त गुरु पीर तुंहिंजी हाम साख न भरींदो, तुंहिंजो साथी न बणंदो। तूं गुरुनि जे चए ते हलंदे त उहो सदाईं गुरु तुंहिंजी रक्षा कंदा। राम। बसि इहा ॻाल्हि आहे त कामना ई नाहे त भयता छाजी, चिंता छाजी। त यथार्थ हृदय में अचे, बाक़ी पोइ जेकी बणियल आहे पियो थींदो। तंहिं लाइ यथार्थ खे असां ध्यान में आणियूं। हीअ अष्टपदी सॼी इन ते बीठल आहे। जब होवत प्रभु केवल धन, जब होवत प्रभु केवल धन। तब बंध मुक्त कहूँ किस कहूँ कन्नी। 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 जब होवत प्रभु, जब होवत। इहो अर्थ अॻ में करे आयासीं जेको ज़ुबान सां। जब होवत प्रभु केवल धनी, हित धनी माना धन न, धनी मीन्स धणी। जॾहिं केवल फ़क़ति आहे ई हिकु धणी, धणी जाॾे काॾे धणी, सभु कुझु धणी,
त पोइ बंधन ऐं मुक्ति वरी छाजी। राम काको दुराव कासियों बल बंचा कैसा ड्रोह कैसा गल वखड़ी जह जह पेखों तह तह नेरा। दुराव कैसा ड्रोह कैसा साध मूरत गुर भेटियो नानक। श्री राम संत जे मिलण जो फ़ाइदो भेटण त जेके हे वचन चयनि था असांजे कननि ॿुधा मन मने उन्ही ते हले इन खे भेटण चइबो। साध मूरत गुर भेटियो नानक त पोइ परिणाम छा थींदो उन्हनि पुरुषनि जी वृत्ति जेकॾहिं इहा रही मिल सागर बूंद नहीं अनहेरा। जीअं बूंद सागर सां मिली त ॿी ॾिसण में न ईंदी न। अन माना ॿियो हेरा माना ॾिसण। मिल सागर बूंद नहीं अनहेरा। बूंद सागर सां मिलण खां पोइ अलॻि नज़र न ईंदी त हे जीव जॾहिं प्रभु सां जुड़ी वियो तॾहिं अलॻि नज़र न ईंदो। मां में तो में सभ में मुंहिंजो प्रभु। श्री राम नगर में है आप बाहर फन आपन प्रभु मेरे को सगल बसेरा। आपे ही राजन आपे ही राया पाणे राजा पाणे रंग कह कह ठाकुर कह कह चेरा। श्री राम केड़ो केड़ो छा छा ठाकुर छा छा चेरो केड़ो केड़ो चेरो। राम 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 छो जो मोक्ष जेको मिलंदो मोक्ष ये असांजो जेको भारत ज्ञान प्रधान देश आहे त ब्रह्म सत्य जगत मिथ्या इन खे हृदय में धारण कंदो त पोइ ॿाहिरि कामनाउनि वासनाउनि खां हटी रहंदो जेके वरी हिननि खे जनम मरण में पुनर्जन्म मरण में विझनि थियूं उहे कामनाऊं वासनाऊं। राम ब्रह्म सत्य बस जॾहिं इच्छा थिए ब्रह्म जी। बाक़ी जेके मुंहिंजे लहणे में लिखियलु आहे उहो पंहिंजो पाण मिली वेंदो। तूं वण जे हेठां वेठो रहो उते बि तोखे मिली वेंदो। वाह वाह मूंखे इन चवण सां भाई आचाराम यादि अची वियो असांजे पनेतर जो हो। उते बगी हलाईंदो शादी कान कयल हुअसि भाई चेतनराम जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ पर मां हितां आयुमि ख़बर पई त उहो भाई आचर हित रहे थो संत थी वियो आहे। मां चयोमांसि दर्शन कंदुमि ख़ासि करे चढ़ी वञु गोरखपुर बिरादरी जा हातम मलारा उतां वठी हलिया मऊनाथ भंजन उते बि असांजे बिरादरी जा आहिनि ज़ात भाई मोहन ओची वारा। हेॾो फ़ोन करे छॾियोसि उते रसोई कयूं कुदरतन उन्हनि जो उहो मामो थिए हातम मलारनि जो भाई आचर उहो बि उते संत पहुची वियो रसोई गॾु खाधई। पोइ उतां आस्थान ते वियासीं। राम वाह वाह संत दर्शन कयुमि पुछान पियो साईं कीअं गुज़रियो पार्टीशन खां पोइ हिते आयो त मूंखे ॾेखारियो ओहो वण आहे 1952 में 4 साल मां इन वण जे हेठां वेठो। हाणे केतिरा मऊनाथ भंजन वारा ॿुधाए सघंदा जिथे आस्थान आहे 8-9 किलोमीटर आहे या 50 मऊ शहर खां ॿाहिरि आहे आस्थान। श्री राम पोइ साईं रसोई पाणी चयो त मिली वेंदी मां खाईंदो। मां त वेठो ई वण जे हेठो 4 साल हिते गुज़ारियो। पोइ किरम सां पुछंदो आयोमांसि पोइ कीअं चई छांव जा में हे खूह खोटाइनि इन खूह खां पोइ वरी हे गऊशाला कराइनि पोइ वियो घुमाईंदो पोइ हेठि हरायमि पोइ हेठि हरायमि पोइ हेठि हरायमि हेठि हरायमि हिन महिल ताईं हे आहे हे हवालो 77 जो आहे। श्री राम इष्ट देव हुन धारण कयो भगवान शंकर खे। हिकु कमरो होसि हुन में धूणो पियो हो चिमटो लॻो पियो हो। चई बसि मुंहिंजो इष्ट देव इहो आहे। साईं गुरु आख़िर सतगुरु चई हिकिड़ो कंदरनि जो भाई बंदो आहे वाणियो उहो दर्द को कमु कंदो आहे मऊ में बि रहंदो आहे उहो मुंहिंजो सतगुरु आहे। राम बसि हाणे उन आस्थान ते इहा असांखे ख़बर हुजे उहो जंहिंखे हिन गुरु धारण कयो उहो मुंहिंजो ॾिसण त न थियो पर उनजो पुटु बि कोई कमाई वारो थियो
उन जी उते समाधि ठहियल आहे उन आस्थान ते। उन संत खे भाई ईश्वर करे कोठींदा आहिनि उते। श्री राम संत ईश्वर और शिव ते वॾो मेलो थींदो आहे, हर साल परचो ईंदो आहे। जॾहिं संत गुज़ारे हो, चाहे उहे हिंदुस्तानी गायन जी शेवा में लॻल हुअसि। हिते काको मोहनलाल जाए उन छठी जे वक़्तु आया आहिनि वरसी साहिब में, चङो वक़्तु उनखे गोद में खणी वेठा मोहन खे। श्री राम असांजे भाई राम जो चाचो थींदो, परमानंद गुरमुखदास सारन जो सहुरो थिए त प्रभु ॾे जाथे वेठो आहे तुंहिंजी प्राल ॿुध काॾे वेंदी। 100 गयूं पलटियूं हूं, संत खे काॾे पिनण कोन निकिरणो पवंदो। कीअं साईं गायुनि जो इहो गाहो अची वेंदो, कीअं इन आस्थान खे संभालींदो हो। राम राम धन अहिड़ा पुरुष। त मुंहिंजा प्यारा, जब होवत प्रभु केवल धनी, बस विरतिया थी वई। जॾहिं चोलो छॾियो ॿुधाइनि पिया, कोई गाह मलींदो कोन हो, छड़ो हथड़ो घुमाईंदो सभिनी गायनि खे। उनजा माण्हू सभु बीठल हुया त चोले छॾण महिल सभु गायूं रुनियूं आहिनि, उन गाह न खाधो। और कंहिं वक़्तु उन खे भाई जदनामी एतिरो शब्द चवंदा भई डिंगो हूंदो भाई आचार। बसि वरी इन जो मां विश्लेषण कोन पुछो त केतिरो डिंगो, कहिड़े नमूने जो डिंगो, बसि एतिरो चयऊं। हिते मां दर्शन कयो। राम फुखर जी ॻाल्हि आहे, फुखर जी ॻाल्हि आहे। असांजे गांव में संत निकिरी अचनि अहिड़ा। जब होवत प्रभु केवल धनी, तब बंध मुकत कहो किस को कनी। श्री राम जब एक हरे अगाम अपार, जब एक हर अगाम अपार, जब एक हरे अगाम अपार, जब एक हर अगाम अपार, तब नरक स्वर्ग कहो कौन अवतार। तब नरक स्वर्ग कहो अवतार। तब नरक स्वर्ग कहो कौन अवतार। नरक स्वर्ग कहो कौन अवतार। जब एक हरे, जब एक श्री राम। हथ जे कंगण खे आरसी ॾेखारण जी ज़रूरत थींदी आहे। जाते वेठा छा ॾिसी रहिया हो, छा हुयो, छा खणी आयासीं। और मां कई भेरा तव्हांखे ॿुधायो आहे, हे प्रभु भरवसे जी ॻाल्हि आहे, मुंहिंजी ॻाल्हि नाहे। जंहिंखे रखाए भुल न कजो, जंहिंखे रखाए पाण ते भरोसो खटियो त भरोसे वारो न। राम आश्रम ते अचण सां जीअं उद्घाटन थियो, असांजो मन पिंगू हुयो। इहो मां कई भेरा चयो आहे, यादि आहे। इन अखर खे हल्को न वठिजो, हल्को न वठिजो। हिंदुस्तान हिन बंदे खे जेकी घुमणो 77 में घुमी वियो। मिट माइट, समाज, कुझु शेवादारड़ी और राजाउनि जा या धार्मिक स्थल जेकी जेकी सहज काॾे सीड़जी न वियासीं, जेके सहज में थी वियो। विषय हुई चइनी दरबारनि जे दर्शन जी, उन जा संत हिते बस, उन सां गॾु कुंभ जो मेलो सभु थी वियो। हे जेको बि प्रभु घुमायो आहे, ॿिए छा कई आहे, असांजे न थी आहे। चाहे तीर्थ थिया, चाहे पोइ धाम थिया, जेकी बि ॿियो वठी हलियो, पंहिंजी छा काई वञे। बाक़ी प्रभु जे सॾ ते पहुचणो आहे। कंहिंजो दुख आहे, कोई गमी आहे, या चाहे माण्हू कोन थो, उते पाण पुॼणो आहे। वरना कंहिंखे मनाइण लाइ ख़ुशी जे मौक़े में जेको आयो आहे वियाऊं, बसि उन पंहिंजी इच्छा न रही, काॾे बि घुमण जो लफ़्ज़। राम मुंहिंजा प्यारा, जब एक हर अगम अपार, जॾहिं हिकिड़ो ई हरि आहे। अगम, गम माना लख, लख माना ॼाण। ॼाण जो वास्तो मन सां रहंदो आहे। श्री राम जेको मन जी ॼाण में न अचे त अपार, त
तो जेको मन जी ॼाण में आयो या ॿुधी जी ॼाण में आयो या इंद्रियनि जी ॼाण में आयो उनजो त पार थी वियो, उन जी हद थी वई, अपार पार खां टपी वियो। सभु कुझु उहो आहे। श्री राम सीमा नाहे असीमा असीमा। निष्काम थी सेवा कंदासीं फल असीम थी वेंदो। अलाए प्रभु केतिरो फल ॾींदो, केतिरो फल छा। सेवा करत होए निहकामी तिसको होत। हाणे त सभु कुझु त मिली वियुसि। जिन जिन निष्काम सेवाऊं कयूं आहिनि, पंहिंजे शरीर खे बि त्याग करे, पंहिंजे मन खे ॿुधी खे सभु संतनि जे हवाले करे, जेके उन जी आज्ञा थिए, कोई अकुल न हलाइणो, पंहिंजे मन खे उन सां मिलाइणो। मन मिले तो मेला, चित चाहे तो चेला। मन खे मिलायूं, चित खे मञनि, उनजो चिंतन कयूं और चेला बणिजी रहिया, बसि पाए विया। उन जा रूप थी विया, प्रभु रूप थी विया। जब हो तो प्रभु केवल धनी राम, जब एक हर अगम अपार, तब नरक स्वर्ग कहो कौन अवतार। अवतार माना फेरो, अवतार माना अवतरण में अचे, फेरे में अचे। तो छाजो सुख में दुख में जड़े हिकु ई आहे, तर नरक स्वर्ग उनखे छाजो मिलंदो, सुठो ऐं कसो छाजो थींदो। सब प्रभु ई आहे। प्रभु जो चिंतन कंदो रहंदो तो बाक़ी जेकी उनजी प्राल बोध आहे उहा आराम सां गुज़रंदी रहंदी। न उनखे काई सुठी इच्छा आहे न कसी इच्छा आहे। ॿई जनम माण्हू ॾींदा, ॿई सोन जा ज़ंजीर, लोह जा ज़ंजीर। सुठो कम बि हिनखे जनम ॾींदो, खोटो बि जनम ॾींदो। खोटे जो फल दुख भोगींदो, सुठे जो फल सुख भोगींदो। बसि अंतर इहो आहे। पर जॾहिं सदाईं प्रभु जे ध्यान में रहियो तो उहो मुक्त पुरुष आहिनि जीवन में, संसार में। श्री राम। स्वामी दर्शन सिंह महाराज हिते आया, साईं कंवरराम साहब जो फोटो ॾेखारियोसीं। 40 मिंट सत्संग कयो दरबार साहब में। महाराज कृपाल सिंह जा पुत्र संदन घरवारी गॾु हुई। उन शब्द चयो तुम शरणाई आया दरबार में, मथो सत्संग कयो। तो संतन जो संग जो करण जो मतलब इहो आहे असां जीवन मुक्त बणिजूं, असां जीअरे मुक्त थी रहूं। बसि इहो ई मक़सदु आहे। भिटाई साहब चयो मरणो अॻे जे मुआ, मरणो अॻे, हाणे मरदो त सभु कोई। मरणो अॻे जे मुआ से मरी थियनि न मात। उहे ईअं कोन चया वेंदा मरी विया, हूंदा से हयात। जीअणो अॻे जे जिया। श्री राम। जीवन मुक्त सो आखे जो मर जीवे मरिया, मरे करे जीअरो थिए। बसि पंहिंजो मन मरी। ईअं कोन्हे तो मुर्दा थी वेंदा। वेदांत असांखे ब्रह्म सत्य जगत मिथ्या मुर्दो नथो बणाए। तव्हांखे ख़बर हुजे संत दुनिया में वॾो कमु करे रहिया आहिनि, मुतां असांखे थोरो भुलल में रहूं। राम राम राम। कंहिं उथियल संत जे संग में वञो, तव्हांजो अखियूं खुली वञनि त संत केॾो कमु करे रहिया आहिनि। त तंहिंजे लाइ मुंहिंजा प्यारा, पर उन्हनि खे कोई राग द्वेष कोन्हे, उनखे पंहिंजी काई इच्छा सुठे कसे जी न आहे। तब नरक स्वर्ग कहो कौन अवतार। जब निर्गुण प्रभु सहज सुभाए, जब निर्गुण प्रभु सहज सुभाए, जब निर्गुण प्रभु सहज सुभाए, तब शिव शक्ति कहो कित उठाए, तब शिव शक्ति कहो कित उठाए, जब निर्गुण प्रभु, जब निर्गुण। श्री राम। जब निर्गुण प्रभु सहज सुभाए। निर्गुण केरा परमात्मा, निर्गुण केरा
हाणे मुंहिंजो खुलासो कयां कीअं निर्गुण। शरीर जा ॿ धर्म आहिनि। शरीर जा सुख ऐं दुख खे भोगनि। सुख ऐं दुख खे सुख बि ईंदो, पंहिंजे टाइम सां दुख बि ईंदो। न चाहींदे सुख रहंदो, न चाहींदे दुख न ईंदो। असंभव आहे, पंहिंजे टाइम सां हर शइ ईंदी। अंदरि मन जेको ख़्यालु उथे थो, उन मन जा 8-10 धर्म आहिनि। असांजे दुख ऐं सुख खे महसूसु करणु। राम दुख तोखे कोई बि अहिड़ो न आहे जंहिंखे इंग चिंग न आहे, पर ॾिसण में काथे आहे। उनखे मन महसूसु करे थो, मां केतिरो सुखी आहियां या मां केतिरो दुखी आहियां। घाटो नफ़ो पियो, शरीर खे कहिड़ो असरु पवंदो? मन खे असरु थियो। राम मूंखे नफ़ो आयो आहे, हसरत थींदसि। घाटो आयो आहे, मन कमज़ोर थींदुसि। ॿाहिरों कुझु ॾिसण में न ईंदो। पोइ मन जो प्रभाव तन ते पवंदो आहे। मन ऐं तन जो वॾो मेल आहे पाण में। राम चिंता, कंहिं बि विषय जी चिंता थियसि, पोइ चिंता में चेहरो घटे, सिधो उन जे मुंहं ते उहो असरु ॾिसण में अची वेंदो। घटे ॿुधी बल ज्ञान, नानक चिंता मत करो, चिंता चिखिया समान। प्रेशर शरीर ते पए थो। राम अलाए शरीर में दुख बची वञे त साधू लीलाशाह चवंदा, हमेशह चओ असां ख़ुशि आहियूं, ख़ुशि आहियूं। शरीर में आयो त आहे, पोइ बि तूं रोइणो रोईंदे ऐं पियो चिलाईंदे त वधीक दुखी थींदे। चओ मां ख़ुशि आहियां बसि। श्री राम मन जा 8-10 धर्म आहिनि। गिला नेकी खे कंहिं गिला कई या नेकी कई, उन में छा शरीर ते असरु पवंदो? तूं गिरणो कयो उन शब्दनि खे, उन्हनि खे वर्ते, तॾहिं तूं ख़ुशि थिए या तोखे तकलीफ़ थी, गम थिए। इहे धर्म आहिनि, माना इहे गुण आहिनि मन जा, शरीर जा। संजोग विजोग, कोई विछड़ियो कोई मिलियो, उनजो तफ़ावत मन ते पवंदो। मिलण सां ख़ुशि थींदो, वञण सां रोइण थींदो। इहो सभु मन ते प्रभाव पए थो। शरीर सां छा घटियो वधो? शरीर जा 2 सुभाउ, दुख सुख खे भोगण। हे मन जा 8-10 सुभाउ थी विया। त हे मन बेचे सतगुर के पास। सतगुरु जी शरण आयो आहे त तुंहिंजो मन ओॾे हवाले थिए। माना मन जा गुण तोखे असरु न कनि। न जेकॾहिं मन ओॾे हवाले न थियो आहे त तूं सतगुरु जे हवाले न थियो आहे। इहो यादि रखी छॾ। इहो पंहिंजो पाण सां धोखो थो करे। जिस वखर खां जेकॾहिं गुरमत जा कांखी आहियो, गुरु जा सही मञींदड़ आहियो, त जिस वखर खां लैन तूं आया, जंहिं वखर लाइ तूं संसार में वठण आयो आहे, उहो आहे राम जो नालो। उहो मिलंदो संतनि जे घर मां। श्री राम पर कीअं मिलंदो? तज अभिमान। मां अभिमान जा रस्ता सभु ॿुधाया अथमि त 3 अभिमान हर हिकु बंदे खे लॻल आहिनि। मां जवान आहियां, मां सुहिणो आहियां, मां बलवान आहियां। इहे 3 त ख़ुदा ई लॻल अथसि। तंहिंखां पोइ मां धनवान आहियां, मां पद वारो आहियां, मां कुल वारो आहियां, मां हेॾी जात वारो आहियां। कई लेबला लॻाए छॾे अहंकार जो। इहे सभु ख़तमु। मां कुझु बि न आहियां, बसि ख़तमु ॻाल्हि। तज अभिमान लेह मन मोल। मन खे मुल ॾे, बसि मन खे मुल ॾिनी त पोइ राम नाम हृदय, साॻो मन हृदय में रहे थो। महतोल, पोइ पंहिंजे मन सां तोल। राम अची वियो त कामना वासना बसि ख़तमु। पोइ लाद खेप, इहा खेप खण। राम नाम जपण जी सभु अभिमान छॾे। संत संग चाल, संतनि सां हलियो ई जाए। इन खेप खे, राम नाम खे खणी करे। अवर त्याग बिखिया जंजाल, जिन पुरुषनि ईअं कयो, बाबे साईं कयो, जंहिंजी चोॾस मल्हायूं था। इन तरीक़े सां विया न सतगुरु जे दर ते। मन ॿुधी शरीर जी अकुल खे, जवानी खे सभु समर्पण। पोइ धन धन कहे सभु कोय, संसार में वाह वाह तुंहिंजी थींदी। धन धन माना वाह वाह थींदी। और मुख उजल हर दरगाह सोए। पर इहो वापार विरला वापारे, जेको वापार करे नानक तव्हांखे सद बलहारे। मां सदाईं बलहार वञा अहिड़नि पुरुषनि तां। श्री राम मुंहिंजा प्यारा। जब निर्गुण प्रभु सहज सुभाए, जॾहिं आत्मा ई रही
श्वासन जो कम आहे स्टीम हलाइण, लहे थो चढ़े थो श्वास। प्रभु प्रभु जेको अंतर्यामी तूं ॼाणे थो मुंहिंजो ख़्यालु छा थो चए, मुंहिंजी इंद्रियूं छा थी चवनि, मुंहिंजो श्वास कीअं थो हले, इन खे ॼाण वारो जो नालो ई आहे अंतर्यामी। उन जे मथां प्रभु नालो पियल आहे। सहज माना ज्ञान सुभाए, जब निर्गुण प्रभु सहज सुभाए, आत्मा ही आत्मा बस सोहम शब्द में पंहिंजे ओम में जुड़ियो रहे, तब शिव शकत कहो कुछ ठाहे, तॾहिं पोइ शिव शक्ति छा जी बस में राम। जब आप है आप अपनी जोत धरे, 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 तो कौन डर कौन कत डरे, कौन डरे कौन कत डरे। जब आप है आप अपनी जोत धरे। स्वामी राम तीरथ साहब के लाहौर में प्रोफेसर हुआ, असांजे लखनऊ जे भरिसां कंहिं गांव जा हुआ। श्री राम पार्टीशन नहीं, जेको वेदांत न पढ़े वो संत थी न है सकदो। जन्मन में इहा ॻाल्हि यादि रखी छॾे। न भी पढ़े जेकॾहिं वेदांत वारी विरती उन में न आई, ब्रह्म सत्य जगत मिथ्या, बसि ईअं हले थो पियो संसार। जीअं मसाण में कोई रहे तीअं संत ईअं रहंदा संसार में, न कंहिंसां ख़ुशि न गम। आए हरख न उपजे जाइए शोक न होए, ऐसी रहनी जो रहे गृह बन जोगी सोए। वो घर में रहंदे भी जोगी आहे, वो संत कर्म योगी आहिनि, भोग योगी न आहिनि। श्री राम। त तुंहिंजे लाइ जंहिंमहिल घर वारे खे वठी करके दरिया में हलंदे ॿाहिरि निकितो आहे, हलंदे हलंदे मना कई अथई हुनखे, मां वधीक टाइम पूरो थियण वारो आहे। श्री राम। साम्हूं शेर अची वियो। जॾहिं शेर अची वियो आहे त हिकिड़े क्षण जे लाइ मन में आयो, हुन गाज कई, गाज सां अॻिलो जो साहु क़ाबू थी वेंदो आहे, बसि उथी न सघंदो ऐं वञी हुनखे चक पाईंदा, ख़तमु कंदा। जंगल में गाज कंदा, जहिड़ो बि जनावर हुजे, बसि हिकिड़े क्षण लाइ थियो, बसि उते ई संभलिजी वियो त उन्ही में केरु आहे, बसि उते ई स्थिर थी वियो। शेर अची पेरनि में पियो। जब आप अपनी जोत धरे, मां थोड़े में चवंदो थो वञा, त बि कौन डरे कौन कत डरे। डिजण छाजो, जेको उन्ही में आहे उहो मां में आहे। छाजो भाव आहे, तूं स्थिर थी बीह रहो। श्री राम। स्वामी रामतीरथ निर्भयता ते खयो आहे। सप्त कुंजूं पुस्तक मिलियो हो स्वामी रामतीरथ जो, सत कुंजूं नंढे हूंदे पढ़ियासीं सॼो, वरी हिते बि हिंदी में वरितोसीं त लिखियो अथऊं जेका हनुमान गढ़ी घणनि ॾिठी आहे। हनुमान गढ़ी ते स्वामी रामतीरथ वञे थो त बांदर कढ लॻसि निर्भयता ते हिकिड़ो मिसाल थो ॾियो तुंहिंजो। हाणे कढ लॻसि, जंहिंमहिल फ्री करे वरी हीअं जे बांदरनि ॾे तकियनि त बांदर उते बीहजी विया। चई जाचे तव्हांखे भवता थिए थी, तव्हां थोरो हीअं मर्द थी बीह रहो, बसि उहो बांदर बीहजी विया, मथे उथण ई न लॻा। हूअं कढ लॻनसि पिया, हीअं पकड़नसि पिया, पर हीअं जे खणी मोह करे बीठो त मिसाल ॾिने त ईअं निर्भय थियो। तव्हां मुक़ाबलो कयो। श्री राम। जब आप अपनी जो धरे, तब कौन डर कौन कत डरे। आपन चलत आप करने हार, आपन चलत आप करने हार। नानक ठाकुर अगम अपार, नानक ठाकुर अगम अपार। हाँ सुखमणि सुखमृत प्रभु नाम, सुखमणि सुखमृत भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम। सुखमणि वाला सुखमणि। श्री राम। आपन चलत आप करने हार। श्री राम।
उहो आहे बाबा तॾहिं हले चले थो न, उहो ई हले थो न। इन हिकिड़े अखर में असांजो अहंकार दूर थी वञे, उहो आहे तॾहिं तूं हले थो। तूं पाण कीअं हली सघंदो आहे बाबा? श्वास ई न खजी सघंदो आहे। आपन चलत आप करने हार, हली करे हे पाण पंहिंजी प्रक्रिया कराए रहियो। छा ईअं कल्ह भाव में आयो वेठो भई 50 साल 2010 में साईं बाबा जा समझ में अचे थो, पर पूरे 16 ॾींहं असांखे गद्दी ते वेहायूं। 18 संत लड़की जा निकिता, पर गद्दी ते हिन बंदे खे चंदीराम साहब विहायो। उन 50 साले में हिकु लाइन लिखी छॾियमि त प्रभु हिन बंदे खां हरी उन परमात्मा पंहिंजी कृपा करे कहिड़ी कहिड़ी शेवा कराई 50 सालनि में, इहा इतास में लिखबी न। हरी हरी उन खे ख़बर आहे छा छा कराए थो, अॻिते छा कराईंदो। श्री राम जन आपन चलत आप करने हार, इहा मन में पक अची वञे त नानक ठाकुर उहो साॻो ई अखर, उहो नालो ठाकुर आहे और अगम आहे, उहो मन में लिखियो न वेंदो, और अपार आहे उनजो पार पातो न वेंदो। बस इहो ई सभु आत्मा आहे त तूं ई ठाकुर आहे, तूं ई अगम आहे, तूं ई अपार आहे, तूं ई अंतर्यामी आहे, तूं ई प्रभु आहे। बस हिन सां जुड़ी रहो, इहो ई ज्ञान आहे। तूं ई सभु कुझु आहे। श्री राम तूं आहे त संसार आहे। स्वामी राम तीर्थ निर्गुण उपासना में हे मामो ई संसार आहे। सूरज खे तके करे चए थोड़े मामो तोखे रोशनी मिलियल आहे, हीअं जो तकेसि थो त मथां ईअं चएसि। जेका आत्म वेता पुरुष थी विया उन्हनि जी दृष्टि हिते पहुची वेंदी आहे। श्री राम श्री इहो चिलाइण छॾियो, मूंखे सूर आहे, मूंखे तप आहे, मूंखे हे आहे। प्रभु जो शरीर आहे, जहिड़े नमूने सां रखे। प्रभु कृपा प्रभु कृपा प्रभु कृपा। डॉक्टर ठहिया न, इलाज ठहियो आहे, चिलाए न, पेर सड़नि था, जुती पाए, मींहुं वसे थो, छटी खण मथां। बसि चिलाइण जी ज़रूरत ई कान्हे, हर शइ जो साधन ठहियल आहे। दुख थी थी डॉक्टर ॾे वञ बाबा, दवा ॾे, ख़तमु ॻाल्हि। उनखे रिपीट न कर पियो। परमात्मा सभु साधन ठाहे थिया आहिनि। अगान तोखे दुखी थो करे, मुंझंदो, संत वेठा आहिनि समाधान, साईं मुंहिंजी हीअ समस्या आहे, हल बाबा। बाक़ी पंहिंजे कामना उन्हनि लोभनि जे करके तूं ईंदड़ माण्हू और उन लाइ वेनती रखे संतनि खे, जेको कॾहिं ईंदड़ बि न आहे। मुंहिंजे भाउ खे चयो साईं मां सां हीअं हले, और तूं हेॾो ईंदड़ आहे, तूं ठीकु हलेंदो राम। ऐं तुंहिंजे लाइ चए अची, ॿियो तुंहिंजे लाइ कोई चए त असां तोखे चऊं न पुट ईअं हलबो आहे। तूं उन लाइ चओ जेको असां ॾींदो न आहे, हे तूं असांजो थियो आहे, हे असां गुलाम बणाए असां कमु थो कढे पियो। इहे स्थितियूं असांजूं थी वयूं। तंहिं लाइ मां वेनती रखां, अहिड़ा कम संतनि में न करायो। संत समाधान आहिनि, हर शइ जो समाधान आहे। जंहिं महिल संत वेन उन सां ॿोलियो, उन खां ॿोलायो। ॿारड़ी जेको पंजाबी ईंदी आहे, पुछी विधो दचा में, साईं जी मन का सूतक लोभ है, जेवा सूत। इहो साहबनि छा चयो आहे? अरे केॾो उपकार करे विधई, जंहिं महिल मुंहिंजो अर्थ खोलियो। नानक हंस आदमी ॿधे जमपुर जाए। हंस जहिड़ो आदमी जम जे हवाले थी वञे, दुखनि जे हवाले थी वञे। खुलासो करे अर्थ कजे। संतनि जे अॻियां चयो, काई न काई विषय खणी चयो, गुरमुख बणिजो, गुरु भक्ति कयो, बाणी पढ़ो। उन में पुछो अचे हिसाब छा था चवनि, संत छा था चवनि। जेके चवंदा प्रभु मिलण जो रस्तो आहे, उहो ज्ञान आहे, जंहिंजे हृदय में धारण सां सदाई माण्हू सुखी रहंदो, आनंद ऐं शांति में रहंदो। बसि सॼे एतिरनि अखरनि सां श्री राम। असांजे संतनि खे मौक़ा मिलिया आहिनि असांखे मल्हाइण जा, पंहिंजो पाण खे सुञाणण जा। हाणे घणा प्रसाद हलंदो, जुग जुग पढ़बी। हा, पढ़ण में मिले थो त कन्या जो या इहो भूलण जो गवर्नमेंट में बंदिश कई आहे। हिते अस्पताल में ॿारहों लिखियल आहे दंडता। त महिरबानी करे ईअं सम्झी करके भई कीअं पाले सघंदासीं। अड़े कल्ह हिकिड़ो मूंखे ॿार पे जवान पे चए, हरे राम हरे राम। पोइ मां चयो कहिड़ी औलाद थी? चए हिकु आहे पर ॿी थी पए, घरवारी उहा कराए। छो? चई स्थिति नहीं। चमाड़ जो ठोकी मां सड़े, महे छा लाइ वेठो आहे? मुंहिंजी घरवारी ईअं कराए।
चे पालण जी शक्ति कान्हे त असां कीअं कयूं। हेतिरो मां तोसां हलंदो पिया हर ॻाल्हि में सभु कुझु तोसां। त बाबा श्री राम भॻवान भलो करे वई न सबको पंहिंजे रोज़ी खणी अचे थो। हा इन लाइ संत सुखराम रामदास राम सुखदास ॾाढो इन जे लाइ अरे मां खां वधीक में ॿियो तव्हांखे तखलस कहिड़ो मिले। श्री राम।